सिंध में कश्मीरियुनि जे आबादगारी ख़िलाफ़ प्यारो स्टेशन जे सोशल वर्करनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। कश्मीरियुनि जे आबादगारी ख़िलाफ़ प्यारो स्टेशन जे मेन बाज़ार खां एहतजाजी रैली कढी वई, जंहिं में सोशल वर्करनि फ़क़ीर तारिक समो, सहाफ़ी वहीद बुरगड़ी, जहांगीर आराइन, सिंधी गुलाम इसहाक, सैयद आमिर आजिज़, अली अहमद समो, वहीद अबड़ो, इमदाद चन्नो, अमजद चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। एहतजाजी रैली प्यारो स्टेशन जी मेन बाज़ार खां थींदी दादू शुगर मिल जी गेट अॻियां बीही मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि में फ़क़ीर तारिक, वहीद बुरगड़ी, जहांगीर आराइन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध को आलमी यतीम खानो नाहे जो जेको धारियो अचे थो उन खे सिंध में आबाद कयो वञे थो। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं खां पाकिस्तान वजूद में आयो आहे, धारियनि खे सिंध में ई आबाद कयो वियो आहे, जंहिं सबबु हू सिंध जा डोमिसाइल ठहिराए सिंधी माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो हणी रहिया आहिनि, जेको नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे। हिननि सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कंदे चयो त कश्मीरियुनि खे कंहिं बि सूरत में सिंध अंदरि आबाद न कयो वञे। अगरि कश्मीरी खे सिंध में आबाद कयो वियो त असां एहतजाजी मुज़ाहिरे खे वसी कंदासीं। रिपोर्ट इरफान बरहमाणी।